अस्सलाम वालेकुम जी सिंध कीअं आहियो तव्हां सभु। उम्मीद आहे त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु ठाक ऐं मज़े में हूंदव। दोस्तो निगत नाज़ पंहिंजे परस्तारनि लाइ हिकिड़ो बयानु रिकॉर्ड करायो आहे। दोस्तो वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त महिरबानी करे असांजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तो निगत नाज़ पंहिंजे बयान में चयो आहे त मां सोशल मीडिया ते एक्टिव न आहियां। सोशल मीडिया ते मां को बि अकाउंट या पेज इस्तेमालु न आहियां कंदी। मां इहो सभिनी खे ॿुधाइणु चाहियां थी त मां सोशल मीडिया ते न को पेज हलाईंदी आहियां न ई मुंहिंजो को अकाउंट आहे। इहे सभु जेके बि मुंहिंजे नाले ते अकाउंट या पेज हली रहिया आहिनि इहे सभु कूड़ा ऐं फेक आहिनि। मां इन्हनि मां को बि इस्तेमालु न आहियां कंदी। तव्हां इन्हनि खे फॉलो ऐं लाइक न कयो ऐं इन्हनि पेजनि खां तव्हां परे रहो। हुननि चयो त मां टिकटॉक एप्लीकेशन इस्तेमालु कंदी आहियां, उन खां सवाइ मां सोशल मीडिया ते एक्टिव न आहियां। हे जेके बि सभु मुंहिंजे नाले ते फेक आइडियूं ऐं फेक पेज हली रहिया आहिनि मां इन्हनि जे ख़िलाफ़ु साइबर क्राइम बि वेंदुमि। दोस्तो हीउ हुयो अॼु जो वीडियो। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।